पति हुजी जवाब दे तुझे अंदर ते पहाड़ किरदा या कोन किरदा ईमान सा जवाब दे किरदा या कोन किरदा त पो सोच मुसलमान जदे तू पंहिंजे न्याणीअ जे लाइ अहिड़ी ॻाल्हि बर्दाश्त नथो करे सघी त पो मुंहिंजे मुस्तफ़ा जा उम्मती सिधो थी पो तू इहो तसव्वुर कर त जेका तुंहिंजी ज़ाल आहे उहा बि त कंहिंजी न्याणी आहे न अगर उन सां सुहिणो वर्ता न कंदे त मजबूरन या तुझे घर जो कारो कुकड़ खणंदी या कारो मकर खणंदी पर जे वेचारी लठिन जादो मजबूर होंदी त अम्मा मासी चाची नानी कंहिंखे न कंहिंखे मिंत कंदी त पैसा माथी ॾियांव कुछ लिखराए जो पो वत तू रुगी सदाई हवालन में ऐ मुसलमान इए न कर पांजे बचड़न जी इज्जत कर मुंजो रब भी राज़ी थींदो मदीने जो ताजदार भी राज़ी अम्मा फातिमत ज़हरा सोहणीअ के मुझे शेरे खुदा दिल पर सद कयो ताल या फातिमा मुझे हसनैन करीमैन जी अमड़ हेॾिया मुझी अम्मा सोहणी पांजो अटड़ो छॾियो आ हथड़ा धोई मुझे दिल पर अलीअ जे हुक्म ते लब्बैक चई आई आ गॾु वेठा हल अंदाज़ो लॻाए केर गॾु वेठा हल जो हिकड़ो काबे जो जाओ त ॿियो गुंबज़े खज़रा वारे जो सुभान अल्लाह इन जोड़ीअ जो मक़ाम छा हूंदो शान छा हूंदो खुदा ऐं मुस्तफ़ा जे दरबार में उन्हनि जी इज्जत छा हूंदी गॾु वेही करे शेरे खुदा मुर्की थो चवे ओ हसनैन करीमैन जी अमड़ जी हसनैन करीमैन जा बाबा मुंहिंजी दिलि थी चवे अॼु हिक ॿिए खे आज़मायो छाती अम्मा के चवे सुनो बाबा जवाब दे शेरे खुदा फरमायो अज मुझी दिल थी चवे हिक बे के पांजो मान ऐं मकाम बुधायो मुरकंदे मुरकंदे हसनैन करीमैन जी अम्मा थी चवे मुझा सोना घोट अली जेका तुझी मर्जी मां उन में राजी जेका तुझी मर्जी मां उन में राजी शेरे खुदा निहारे फरमायो या फातिमा अना इब्न सैयदुल अरब ऐ फातिमा तो के खबरात मां केर हां मां अरब जे सरदार जो बचड़ो हां अम्मा खातूने जन्नत मुर्की रही आ अम्मा मुरकंदे मुरकंदे शेरे खुदा दे निहारे फरमायो अलता इब्न सैयदुल अरब अन्ना बिन्त सिदरतिल मुंतहा ऐ अरब जे सरदार जा बचड़ा तोखे अरब जे सरदार जे बचड़े हुजण ते नाज़ा तपो जेका तुझे साम्हूं आ उनखे सिदरतुल मुंतहा वारे घोट जे न्याणी हुजण ते नाज़ा कदे कदे राज ऐं न्याज़ जूं ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि शेरे खुदा मुर्की फरमायो या फातिमा अना हयातुल आरिफीन ऐ मुझी सुनी फातिमा तोखे ख़बर आ त मां वलियन जी ज़िंदगी हां छाया वलियन जी ज़िंदगी हां अम्मा बतूल सुनी मुरकंदे चयो या अली अलता हयातुल आरिफीन व अना फुलकुन नजातुर राग़बीन जन वलियन जी तू जिंदगियां उन्हनि जे छोटकारे जी बेड़ी मां फातिमा अज़ीज़ा ने मन जिया तकरार प्यार जो वधी रहियो आ शेरे खुदा निहारे मुर्की चयो फातिमा फातिमा अना नातिकुल कुरान तोखे ख़बरात मां ॻाल्हाईंदड़ कुरान हां अम्मा फातिमा निहारे फरमायो या अली अंत नातिकुल कुरान व अना शानुल कुरान जे तू ॻाल्हाईंदड़ कुरान हई त पोइ फातिमा भी कुरान जो शान सुभान अल्लाह अजीज़ा ने मन अन्या ज़ाल मुर्स जे दरमियान में रिश्तो ज़ाल मुर्स जो आ मगर इहो रिश्तो बनाइण वारो केरा
कीअं ख़ुशि थींदो हूंदो। अञा ॻाल्हियूं हलनि पयूं, दरवाज़े ते आवाज़ आयो, टक टक। शेर खुदा उथियो, दरवाज़ो खोलियो त मदीने जो ताजदार सुभान अल्लाह मुझो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अची विया। अम्मा बतूल सुनी खामोश, शेर खुदा खामोश। मुझे करीम मुस्तफा निहारे मुरकदे फरमायो, अदा अली जी चवा मुझा आका, ओ मुझी बचड़ी फातिमा जी मुझा महबूब इमामुल अंबिया। मुझे मुस्तफा फरमायो, हाणे वरी तव्हां हिक ॿिए खे ॿुधायो त मां मुस्तफा पाण ॿुधा। मुझे मुस्तफा करीम फरमायो, अदाली तू पंहिंजो शान बयान कर। ऐं मुझी बचड़ी तू पंहिंजो शान बयान कर। मां मुस्तफा ॿुधण थो चाहियां, मुंहिंजो ख़ुदा ॿुधी रहियो हो, मुस्तफा ॿुधी रहियो हो। लेकिन मुंहिंजो करीम मुस्तफा इन ज़ाल मुड़स जे प्यार ते राज़ी थींदे काइनात खे ॿुधाए रहियो आ। जॾहिं ज़ाल मुड़स कुर्ब जी कचहरी कंदा आहिनि, ख़ुदा अर्शन खां मथे राज़ी हूंदो आ त मुस्तफा गुंबज़ ख़ज़रा में राज़ी थींदो आ। मुझे महबूब फरमायो, ॻाल्हायो। शेर खुदा खामोश, अम्मा फातिमा ज़हरा खामोश। जॾहिं ॿिनी ख़ामोशी अख्तियार कई, मुझे मुस्तफा ॿुधायो, तव्हांजो इहो सिलसिलो खुटण जो नाहे। अचो त मां थो ॿुधायां त अली केरा ऐं फातिमा केरा। अज़ीज़ा ने मन करीम मुस्तफा, हाय हाय, जॾहिं न क़ुरान पढ़ी मर्दो